तव्हां ॾिसी रहिया आहियो शाहीन न्यूज़ ऐं हाणे ख़ासि ख़बरूं। तव्हांखे हिकु वॾी ख़बर खां आगाह कयूं त ठट्टे जी अदालत पारां अॻूणे ज़िले नाज़िम सैयद शफ़क़त हुसैन शाह शिराज़ी ऐं ॿियनि ते वकील ग़ुलाम रसूल सोहे जे फ़रियाद ते केस दाख़िल करण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। ठट्टे में हल्की हल्की बरसाति बि अवाम खे अज़ाब में मुब्तला करे छॾियो। म्यूनिसिपल कमेटी जी बेध्यानी ऐं लापरवाहीअ सबबि बाज़ारनि में गंदो पाणी बीहजी वियो। शहर जे गटर नालनि जो नेकाली सिस्टम नाकारा बणियल। नाज़रीन, चौहड़ जमालीअ जे वार्ड नंबर 5 में 2 सालनि खां बीठल गटरनि जो पाणी नेकाल न थियो, जितां जनाज़ा कब्रिस्ताननि ताईं पहुचाइण मुश्किल बणिजी विया। पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट अगूर निंड सुतल। शहीद बेनज़ीर भुट्टो पब्लिक लाइब्रेरी न्यू सईद आबाद में तेलसीमा जे मरीज़नि लाइ रत जे अते जी कैंप लॻाई वई। कराचीअ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गुज़िरियल 2 ॾींहनि दौरान 200 मिलीमीटर बरसाति, रोड रस्ता पाणीअ हेठि, हालतूं ख़राब। केतिरा ई इलाइक़ा पाणीअ हेठि। पीटीआई अॻुवाननि जी सिंध हुकूमत ते सख़्त तनक़ीद। बरसाति खां पोइ ॿुॾंदड़ कराचीअ खे ॾिसी तहरीक इंसाफ़ जे अॻुवाननि सिंध हुकूमत मथां सख़्त तनक़ीद शुरू करे छॾी।